सिंध जे आशिक़ जिगर जो विछोड़ो आहे। साईं रसूल बख्श दर्स जो विछोड़ो, रहबर सिंध साईं जीएम सैद जो विछोड़ो आहे। छो त हीउ वाहिद शख़्स हो जो साईं जीएम सैद खां पोइ असांखे हिन मां उहा साईं जीएम सैद जी ख़ुशबू ईंदी हुई। साईं जीएम सैद वारियूं सभु ख़ूबियूं हुन में हुयूं। महिमान नवाज़ी, सखावत, महिमान खे पाण मानी खाराइण, पाण महिमान जी सार संभाल लहण, ऐं हिते महिमान ईंदो त ॾाढो ख़ुशि थींदो हो। मां शहीद बशीर ख़ान कुरैशी सां काफ़ी दफ़ा मुलाक़ातूं साईं सां गॾु थियूं आहिनि। माना असां हिन वटि अचणु साईं जीएम सैद खां पोइ महसूसु कंदासीं असां सन आया आहियूं जमपीर में। त साईं जो विछोड़ो कोहिस्तान जो विछोड़ो आहे। कोहिस्तान जा माण्हू सभु निंधण खां लावारस थी विया आहिनि। साईं जो विछोड़ो असांजे तहरीक जे उन अज़ीम शख़्स जो विछोड़ो आहे जेको हमेशह बहादुरीअ सां, ॾिसो हिते कोहिस्तान जे अंदरि दुर मोहम्मद पारारी ऐं साईं रसूल बख्श दर्स वाहिद शख़्सियतूं जेके वॾेरनि सां सरदारनि सां मुंहुं ॾेई बीठियूं हूंदियूं, जेके सैयद जे के खां परे भॼंदा हुआ ऐं साईं वारा उन्हनि खे पंहिंजी ओताकनि में मान ॾेई विहारींदा हुआ। ऐं अॼु